मूंखे ॿुधायो नवदेरो में व्याज जी ॾेती लेती तां जवाबदारनि प्राइमरी उस्ताद मथां मुबैना तशद्दुद करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिर दाहिंदे चयो त नदीम गोपांग ऐं ॿियनि जवाबदारनि हमलो करे मथसि तशद्दुद करण बाद फरार थी विया आहिनि। मूंखे ॿुधायो पिया नवदेरो में व्याज जी ॾेती लेती तां जवाबदारनि प्राइमरी उस्ताद मथां मुबैना तशद्दुद करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिर दाहिंदे चयो त नदीम गोपांग ऐं ॿियनि जवाबदारनि हमलो करे मथसि तशद्दुद करण बाद फरार थी विया आहिनि। हुन पुलिस जे आला इख्तियारनि खां नोटिस वठी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। नवदेरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नवदेरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में व्याज जो कारोबार ज़ोर बची रहियो आहे। व्याज जी ॾेती लेतीअ तां व्याजी प्राइमरी उस्ताद सुनील कुमार मथां हमलो करे उनखे शदीद ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे नवदेरो अस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मी सुनील कुमार ॿुधायो त मूं कुझु साल अॻु व्याजी नदीम गोपांग खां 3 लख रुपया वरिता हुआ, जिन मां 3.5 लख रुपया व्याज तौरु अदा कया। जॾहिं त मुंहिंजा हुन वटि चेक गिरवी रखियल हुया, जेके मूं चेक वापसि वठण लाइ वियुमि त हुन मूं ते हमलो करे ॾिनो। अहिड़ो इतला हुन नवदेरो थाणे ते पिणु ॾिनो आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त व्याजी नदीम गोपांग ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।